अस्सलाम वालेकुम नाजरीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में खुश आमदीद। ख़बर शेयर की पिया ठटे मां रिपोर्टर मोहम्मद अयूब मल्ला जी झरक वेझो ॻोठ माणिक खान बहराणी जे रहवासियुनि बेवा पीटसन ज़ुलेखा ज़ाल थंगो ख़ासकेली पंहिंजे मासूम पोटे गुलबार सां गॾु पुलिस ऐं बाज़रनि माण्हुनि जे ज़ियतनि ख़िलाफ़ प्रेस क्लब मकली पहुची दाईंदे चयो आहे त संदसि पोट गुलज़ार ख़ासकेली जो झरक उंगर ऐं कींजर पुलिस बासर माण्हुनि जे चुर्च ते जीअण जंजाल बणाए संदसि पुट गुलज़ार ख़ासकेली ते थोरे वक़्त में 8 खां वधीक अतरादू केस दाख़िल करे खेसि बदीन जेल मोकिले साणनि वॾी नाइंसाफ़ी कई आहे। बेवा ज़ुलेखा ख़ासकेली चयो त संदसि पुट शरीफ़ माण्हू आहे जंहिंखे पुलिस मक़ामी बासर माण्हुनि जे चुर्च ते मारणु चाहे थी, जेको ई संदन वाहिद सहारो आहे। हिन वस वारनि खां मुतालबो कयो त संदसि पुट खे आज़ादु कराए मथसि दाख़िल केस ख़तमु कराए खेनि पुलिस ऐं बासर माण्हुनि जे ज़ियतनि मां निजात ॾियारी वञे।